पांडुनंद रवन्ना है ऐं मां हिकु इंडियन फौजी आहियां। मां पाकिस्तान ते हमलो करण आयो हुउसि। इहो मुंहिंजो मिशन हो ऐं पोइ मां पंहिंजे जहाज़ ते चढ़ी जीअं ई पाकिस्तान जो बॉर्डर क्रॉस कयो त ख़बर पई हिते त मुंहिंजा बि पीउ वेठा आहिनि। पोइ पाकिस्तानी आर्मी मुंहिंजे जहाज़ खे बम हणी किरायो। पोइ जीअं जहाज़ किरण वारो हो त मां जंप हणी पंहिंजी जान बचाई। पोइ जीअं ई मूंखे ख़बर पई त पाकिस्तानी ज़मीन ते किरियो आहियां त तंहिं महिल ई मुंहिंजी हवा निकिरी वई। पोइ पाकिस्तानी माण्हुनि मूंखे अची वरायो। पादरनि जो ज़ीपट हो, लतूं मुकूं कुतनि वांगुरु कुटियनि ऐं मां बेहोश थी वियुसि। उन खां पोइ पाकिस्तानी आर्मी मूंखे बचायो ऐं जोराबु सुंघाए मूंखे होश में आंदो। पोइ जीअं ई मूंखे होश आयो त साईं काइम अली शाह मुलाक़ात कई। साईं मूंखे चांहि पियारी ऐं सिंधी ॿोली बि सेखारी। साईं मोदी लाइ हिकु मैसेज ॾिनो त झल दब ऐं मूंखे चयईं त हल त तोखे सिंध घुमायां, दादू घुमायां। पर मां चयो न साईं, मां वेंदुसि वापसि इंडिया, ॿिए दफ़े आयुसि त घुमंदासीं। ऐं पाकिस्तानी आर्मी ॾाढी सुठी आहे, प्रोफेशनल आहे। मूंखे ॾाढो मज़ो आयो हुन सां गॾु, एॾो मज़ो आयो, एॾो मज़ो आयो छा ॿुधायां तव्हांखे। ऐं इंडियन मीडिया जेका आहे फ़साद जी जड़ उहा आहे, घटिया मीडिया आहे। मां जीअं इंडिया वेंदुसि त हुनखे वञी पादर हणंदुसि। ऐं मोदी वॾो लूसी आहे। मां कतरीना जो नंबर ॾेई करे पंहिंजी जान बचाई आहे।